अवल अल्लाहु अलीम आला आलिम जो धणी कादर पंजे कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वदहू राज़िक रब रहीम सौ सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ियों जोड़ जान जी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो एम सलीम है। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल MS काचोवाला। सो दोस्तों असां अॼु पंहिंजे कज़न सां बीठा आहियूं, जवाद अली सां। असां हिन खे गॾु इन जे करे वठी आया आहियूं सो हे तव्हांखे कुझु बैत पढ़ी ॿुधाईंदो ऐं असां बि तव्हांखे कुझु बैत ॿुधाईंदासीं। असांजो जेको अॼु जो टॉपिक आहे उहो तव्हांखे टोटली सिंधी बैत ॿुधाईंदासीं। जवाद अली सभ खां पहिरियां तव्हां असांखे कहिड़ो बैत ॿुधाईंदव? गायूं चन मुदन जी राग। चलो रेडी कर। गायूं चन मुदन जी राग बारो अची मिड़ो हिकु मां गायूं चन मुदन जी राग हिकिड़ी तनमा आहे बार ही मुदाए वंटन ॾिसनि था सभु सुहिणा बाग लॻनि था मन खे मोणा गुलफुल बागनि मंझि टिड़नि पखी वे मिठड़ियूं ॿोलियूं कनि वञो ॿार त अचे उन्हारो ड्रोल उन जो आहे न्यारो गर्मी उन में थियनि थियूं मदाम अजवाद अॻिते नथो अचे छा? न अॻिते विसरी वियो, घणो टाइम थी वियो आहे। अच्छा में पढ़ियो अच्छा ओ शट यार, जवाद खां विसरी वियो आहे बैत। जवाद हाणे ॿियो को बैत यादि कर, ॿियो अचे थो न? भला मां हाणे ॿुधायां? हा ॿुधायो। चलो मां ॿुधायां थो। गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं जो थो थधिड़ा मींहं वसाए बागनि में जो अंब पचाए वेस गुलनि खे जो पहराए अन्न पचाए गाह उपाए अर्श में जो तारा टिमकाए तंहिं मालिक खे सभु सारायूं गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। इहो बैत मां इन जे करे तव्हांखे ॿुधायो आहे जो थो थधिड़ा मींहं वसाए, इन जे करे मां तव्हांखे बैत ॿुधायो आहे। अॼु मौसम चेक कयो, अॼु जेको मौसम आहे तमामु प्यारो मौसम आहे ऐं हल्को फुल्को बूंद बारी बि हले थो, बरसाति बि हले थो। इन जे करे मां इहो मींहं वारो बैत तव्हांखे ॿुधायो आहे। सो माशाल्लाह थोरो घणो बरसाति बि हले थो। अवल अल्लाहु अलीम आला आलिम जो धणी कादर पंजे कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वदहू राज़िक रब रहीम सौ सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ियों जोड़ जान जी। मूंखे कंहिं थी खीर पीआरियो प्यार मजा ते गोद विहारियो ख़ुशि थी हर हर मूंडे निहारियो मुंहिंजी अमड़ बंद कंदे जे दिको खातम के खणे ते छाती लाथम प्यार मंझां थी भाकुर पातम मुंहिंजी अमड़ सुबह सांझी सार लधाई खाधो पीतो कंहिं थी ॾिनाई मूं ते पंहिंजो साह छॾियई मुंहिंजी अमड़ वधी जॾहिं आऊं वॾो थींदसि सुख समय आऊं तोखे ॾींदुसि तोते पंहिंजो साह छॾींदसि मुंहिंजी अमड़ मूंखे कंहिं थी खीर पीआरियो प्यार मंझां थी भाकुर पातो मुंहिंजी अमड़। सो दोस्तों असांजो अॼु जो वीडियो इहो ई हो। असां तव्हांखे सिंधी में कुझु बैत ॿुधायासीं, मां बि ऐं असांजो सौट प्यारो जवाद बि। सो तव्हांखे कीअं लॻा, तव्हांखे असांजो आवाज़ कीअं लॻो, असांखे कमेंट में राय ज़रूरु ॾिजो। वरी पोइ नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।